फाइव किंगडम सिस्टम पंज शहनशाहियत वारो निज़ाम जेको W.H. विटेकर मुतारिफ़ करायो। W.H. विटेकर फंजाए खे नओं किंगडम ॾिनो, यानी हिन नवां फंजाए जे लाइ नई शहनशाहियत ठाही। हाणे पंज कहिड़ियूं बादशाहियूं थी पयूं? मोनेरा, ॿियो नंबर प्रोटिस्टा, टियों फंजाए, चोथों प्लांट्स ऐं पंजी बादशाही एनिमल्स थी वई। फंजाए जूं उहे ख़ासियतूं जंहिंजे बुनियाद ते फंजाए खे नओं किंगडम ॾिनो वियो। फंजाए मल्टी सेल्युलर आहे, पर यीस्ट यानी ख़मीर जेको आहे उहो हिकिड़ो फंजाए आहे जेको यूनिसेल्युलर आहे। फंजाए में क्लोरोफिल न हूंदो आहे। फंजाए जी सेल जी भिति काइटिन जी ठहियलु हूंदी आहे। फंजाए जे खाधे हासिलु करण जो तरीक़ो एब्ज़ॉर्प्टिव आहे, यानी फंजाए खाधो चूसींदी आहे। पंजनि बादशाहनि खे ठाहिण जे लाइ कहिड़ा कहिड़ा मयार या बुनियाद हुआ? पहिरियों नंबर सेल्युलर ऑर्गेनाइज़ेशन, हिकिड़ा सेल प्रोकैरियोटिक आहिनि, ॿिया यूकैरियोटिक आहिनि। ॿियो नंबर जेके यूकैरियोटिक सेल आहिनि उहे वरी ॿिनि क़िस्मनि में विरहायल आहिनि, यूनिसेल्युलर यानी हिकु सेल जा ठहियल, मल्टी सेल्युलर यानी घणनि सेलनि जा ठहियल। ॿियो जेको मयार हुयो या बुनियादु हुयो खाधे हासिलु करण जो तरीक़ो, ग़िज़ाइयत जो तरीक़ो, उन बुनियाद ते पंज किंगडम ठाहिया विया। उन में टे क़िस्म आहिनि। हिकिड़ा आहिनि फोटोसिंथेटिक यानी पंहिंजो खाधो पाण ठाहींदड़ या रोशनाई तरकीब करण वारा, उहे ॿूटा, अलजी ऐं कुझु बैक्टीरिया आहिनि। ॿियो तरीक़ो आहे एब्ज़ॉर्प्टिव यानी जज़ब कंदड़, जेके खाधे खे चूसींदा आहिनि या जज़ब कंदा आहिनि। उहा फंजाए आहे जेका गंद किचिरे खे जज़ब कंदी आहे, चूसींदी आहे। टियों तरीक़ो आहे इंजेक्शन, ॻीहण वारो या उॻरण वारो, जीअं असां खाधे खे ॻीहंदा आहियूं। इहे टे तरीक़ा हुआ मोड ऑफ न्यूट्रिशन जा।